अस्सलाम वालेकुम, दिस इज़ शफ़क़त अली। जीअं त पाण पोएं वीडियो में ज़िक्र करे चुका आहियूं त जेको सिंधी मज़मून आहे उहो सिंधी मज़मून कीअं लिखिजे, इन जे लाइ असां वर्बली त सुठो डिस्कस कयो आहे मज़मून खे, पर मां सोचियुमि त जेकॾहिं हिकिड़ो असां लिखी करे एग्ज़ाम्पल ॾेई करे सम्झायूं त मुंहिंजे ख़्याल में एस्पायरेंट्स खे अञा वधीक आसानी थींदी। इन सिलसिले में मां हिकिड़ो मुंहिंजी चऊं नेचर रही आहे ऐं मुंहिंजी तबियत रही आहे त मां हमेशह जेको बि एग्ज़ाम हूंदो आहे उन में सेल्फ मार्क्स पंहिंजा वठंदो आहियां, पंहिंजो पाण खां ई वठंदो आहियां। पोइ उहो तक़रीबन काफ़ी ईअं ई कंदा आहिनि, सीनियर एस्पायरेंट्स काफ़ी ईअं ई कंदा आहिनि। असां बि कोशिशि कई आहे ईअं ई, पोइ इन में मां हिकिड़ो जनरल सिंधी जो पेपर हल करण जी कोशिशि कई, जंहिंमें मां हूअं त मुंहिंजो पेपर पूरो सारो हल थियल आहे, पर मां कोशिशि कई आहे जॾहिं असां डिस्कस ई सिंधी मज़मून कयूं था, छो न भला पोइ सिंधी मज़मून खे ई मिसाल ॾेई करे लिखी ॾेई करे छो न सम्झाइजे, त इन में काफ़ी जेके बिगनर्स आहिनि असांजा दोस्त, त उनखे आसानी थी पवंदी। उन जे लाइ मां हीउ लिखियो आहे, हीउ मुंहिंजो पेपर आहे चऊं जेको मौक़ो ॾिनो मां, उन जे लाइ असां हिनखे हिते रखूंसि था ऐं असां डिस्कस कयूं था। त हीउ मां जेको चऊं मज़मून लिखियो आहे उहो उन जो मुख़्तसिर चऊं इंट्रोडक्शन आहे जेको मुंहिंजो कापी में लिखियलु आहे। हिन खां भलो बि लिखी सघिजे पियो, जॾहिं त मां टाइम खे पंहिंजे ज़हन में रखी करे पोइ मां इहे शयूं अटैम्प्ट कंदो हुउसि, छा करे त इहा ई प्रैक्टिस हूंदी आहे जेका तव्हांखे इम्तिहान में माना यूनिक साबित कंदी आहे। त उन जे लाइ पहिरियों बि असां डिस्कस करे चुका आहियूं त जेको शार्ट एसे हूंदो आहे 20 मार्कुनि जो एसे हूंदो आहे, इन जे लाइ तव्हां आउटलाइन बि लिखी सघो था, ऐं जेकॾहिं तव्हां आउटलाइन नथा लिखो ऐं ईअं ई स्टार्ट कयो था पोइ बि बहितरु आहे। ठीकु आहे, त उन में असां मुंहिंजी जेका प्रैक्टिस रही आहे, मां जेके PMS में अपीयर थियो आहियां, जेके बि मां मज़मून अटैम्प्ट कया आहिनि, त उन मां कॾहिं आउटलाइन न लिखी आहे। ऐं मुंहिंजो PMS 21 में 79 आउट ऑफ 100 स्कोर आयो, त अहिड़े हिसाब सां स्कोर मुंहिंजो सुठो आयो। तंहिंजे करे मां इहो तव्हांखे बि मशवरो ॾींदुमि, जेकॾहिं तव्हां सुठा एक्सपर्ट आहियो ऐं तव्हांजो राइटिंग स्पीड सुठी आहे त पोइ भले तव्हां हिन में तव्हां लिखी सघो था, आउटलाइन भले ॾेई सघो था, पर न आहे त को ज़रूरी न आहे, छो त हीउ शार्ट एसे आहे, जस्ट 20 मार्कुनि जो आहे। त उन जे लाइ मां हीउ हिकिड़ो मॉक पेपर हुयो, उन मां को टॉपिक सिलेक्ट करे मां हीउ लिखण जी कोशिशि कई आहे, ऐं उमेदु आहे त तव्हांखे हिन मां काफ़ी फ़ाइदो थींदो। त अच्छा, टॉपिक आहे इज़हार राय जी आज़ादी ऐं उन जो एतिराम ई जमहूरियत आहे। ठीकु आहे, इन टॉपिक में अॻु में मां तव्हां सां डिस्कस कयो आहे त जॾहिं बि असां इंट्रोडक्शन ॾींदासीं त उन में असां हिकिड़ो इंट्रोडक्टरी सेंटेंस ॾींदासीं। ठीकु आहे, हाणे हीअ ॻाल्हि करे थो त मां उन ॻाल्हि खे जेको इंट्रोडक्टरी सेंटेंस मां ॾिनो आहे, मां उन ॻाल्हि सां मुतफ़िक़ थी करे माना लिखियो आहे त इन ॻाल्हि में को बि अबहाम न आहे त इज़हार राय जी आज़ादी जमहूरियत खे मज़बूत करण में पंहिंजो किरदारु अदा करे थी। त इहो असां जेको मज़मून हुयो, असांजो टॉपिक हुयो, उन खे असां चऊं एग्री कयो आहे ऐं असां स्टार्ट कयो आहे त बाबा ठीकु आहे, जेका इज़हार राय जी आज़ादी आहे उहा बिल्कुलु जमहूरियत खे मज़बूत करे थी। उन सां गॾोगॾु असां वरी हिकिड़ो सपोर्टिव सेंटेंस ॾियण जी कोशिशि कई आहे त ख़्यालनि जे बयान यानी इज़हार राय जी आज़ादी, इहो रिपीटेशन जे करे त जीअं साॻियो वर्ड रिपीट न थिए मां कोशिशि कई आहे। ख़्यालनि जे बयान में रोक रंडक विझण सां जमहूरियत जे फीथे फिरण में रुखनो पैदा थिए थो। जेकॾहिं तव्हां इज़हार राय जी आज़ादी या ख़्याल वंडण में का मुश्किल आणींदव त पोइ इन में छा थींदो तव्हांजो, त जेका ईंदो आहे वन ऑफ द बेस्ट फॉर्म ऑफ गवर्नमेंट सम्झो वेंदो आहे, त उन खे चऊं इज़हार राय जी आज़ादी खे जेकॾहिं असां कोशिशि कंदासीं, रोकींदासीं, त पोइ जमहूरियत जेको फीथो आहे उहो सही न हलंदो। उन में पोइ ह्यूमन राइट्स जी वायोलेशन थींदी, पोइ उन में सोशो पॉलिटिकल इकोनॉमिक ऐं रिलीजियस जेके इशूज़ आहिनि उहे तक़रीबन वायोलेट थींदा। जीअं तव्हां ॿियूं स्टेट्स ॾिठियूं आहिनि, जंहिंमें नॉर्थ कोरिया जो एग्ज़ाम्पल सरे फ़हरिस्त हूंदो आहे जॾहिं बि असां डेमोक्रेसी वग़ैरह जी ॻाल्हि कंदा आहियूं, या रशिया जो जेको आहे उहो रियल डेमोक्रेसी न आहे। ठीकु आहे, त उन में हीअ असां इंट्रोडक्टरी सेंटेंस ॾिनो आहे, हेसि ताईं असां उन खे वरी सपोर्टिव सेंटेंस ॾियण जी कोशिशि कई आहे। उन खां पोइ असां डायरेक्ट आया आहियूं त इज़हार राय जी आज़ादी जेका आहे उहा चूंडियल हुकूमत, हीअ असां पैराग्राफ डेवलप करण जी कोशिशि कई आहे इंट्रोडक्शन में ई। चूंडियल हुकूमत, हीअ ॿियो पैराग्राफ इदारनि जे कमकार, हीअ टियों बदनुआणी खे ज़ाहिर करणु, ऐं हीअ चोथों इंसानी हक़नि जो तहफ़ुज़ करणु, हीअ पंजों इंतिहा पसंदी खे निंदण सां गॾोगॾु, ऐं हीअ छहों आहे हुकुमराननि जूं पॉलिसियूं बि मोड़े सघिजनि थियूं। जेकॾहिं असां वटि इज़हार राय जी आज़ादी हूंदी त असां जेके बि गवर्नमेंट जूं नेगेटिव पॉलिसीज़ आहिनि या अनफ्रेंडली पॉलिसीज़ आहिनि, असां पंहिंजी इज़हार राय जे आज़ादी जे थ्रू असां उन खे मोड़े सघूं था, ऐं गवर्नमेंट
या हुकूमत जेका हूंदी उहा असांजी जेका क्रिटिसिज़म असां कंदासीं, पॉज़िटिव क्रिटिसिज़म जेको माना कंस्ट्रक्टिव क्रिटिसिज़म असां चई सघूं था उनखे, त उन में गवर्नमेंट पॉलिसीज़ चेंज कंदी ऐं गवर्नमेंट ह्यूमन फ्रेंडली जेके पॉलिसीज़ हूंदियूं या पब्लिक फ्रेंडली पॉलिसीज़ हूंदियूं उहे आणींदी। त इन में असां ही 6 पैराग्राफ ॾिना आहिनि असां। मां अॻु में बि पोएं लेक्चर में चई चुको हुउमि त असांजो जेको शार्ट मज़मून हूंदो आहे, जेको शार्ट एसे चऊं मज़मून चऊं, त उन में जेके पैराग्राफ हुजनि उहे तव्हांजा 8 खां 10 हुजनि। त हिन में असां 6 पैराग्राफ असां ॾिना आहिनि। उन खां पोइ ऐं लास्ट में तत्व थींदो जंहिंखे असां कंक्लूजन चवंदा आहियूं, ऐं हिकिड़ो इंट्रोडक्शन। 8 पैराग्राफ थी विया तव्हांजा, इहे मोर देन इनफ आहे। ऐं ॿियो इहो कुझु दोस्त इहो बि चवंदा आहिनि त साईं जेको असां पैराग्राफ लिखूं था ऐं हीअ त तमामु शार्ट थी वञे थो, 8 जेकॾहिं पैराग्राफ जो असां लिखंदासीं त मज़मून चवनि था त वॾो थी वेंदो, मज़मून काफ़ी लिखण में असांखे थोरो ऐं ॾुखियाई बि ईंदी। त मां उनखे इहा ॻाल्हि कंदुमि त जेको PMS जो एग्ज़ाम हूंदो आहे त उन में अक्सर करे तव्हांजी क्वालिटी बि हूंदी आहे ऐं क्वांटिटी बि तव्हांजी मैटर कंदी आहे। जेकॾहिं तव्हां 3 या 4 पैराग्राफ ॾींदो, फॉर एग्ज़ाम्पल, या तव्हां 3 पैराग्राफ ॾियो था, हिकिड़ो इंट्रोडक्शन ॾियो था, हिकिड़ो तत्व ॾियो था, तव्हां कंक्लूजन 5 पैराग्राफ आहिनि, त इन में तव्हांजो 20 मार्कुनि जो सुवालु आहे लाज़मी। त 20 मार्कुनि जे सुवाल में इहो तमामु नंढो थी पवंदो, इन में क्वांटिटी न अची वेंदी। क्वांटिटी ॾियण जे लाइ ज़रूरी आहे त तव्हां घटि में घटि 8 खां 10 पैराग्राफ ॾियोसि तव्हां, ठीकु आहे। त उन जे लाइ हिन तरीक़े सां तव्हां इंट्रोडक्शन लिखी सघो था मज़मून जो। जेकॾहिं तव्हां आउटलाइन नथा ॾियो त पोइ तव्हां हिन तरीक़े सां ई जेको सिंधी जो मज़मून आहे उहो लिखी सघो था। अच्छा, त हू त असां जस्ट इंट्रोडक्शन डिस्कस कयोसीं। मां सोचियो त भला हिकिड़ो पैराग्राफ जेको पंहिंजे इन कॉपी में लिखियलु आहे उहो थोरो हिकिड़ो भला लिखी वठिजे। त उन में असां इंट्रोडक्शन खां बाद में असां पैराग्राफ ते ईंदासीं, उन सां कनेक्ट कंदा वेंदासीं पंहिंजा पैराग्राफ। त पैराग्राफ जा रूल्स हूंदा आहिनि, उन जो टॉपिक सेंटेंस हूंदो आहे, हिकिड़ो सिंगल मेन आइडिया हूंदो आहे, सपोर्टिव सेंटेंस हूंदो आहे, ठीकु आहे। उन खां पोइ उन जो कंक्लूजन हूंदो आहे। त उन में तव्हां ज़रूरी न आहे, को हार्ड फास्ट रूल न आहे त उनखे तव्हां केतिरी लाइन्स में बंदि कयो, केतिरा जुमिला हुजनि, इहो ज़रूरी न आहे। तव्हांजो उहो 7-8 जुमिला बि थी सघनि था, 12 जुमिला बि थी सघनि था, पर उहो लेंथ वग़ैरह ॾिसबी आहे टाइम खे, त तव्हांजो टाइम केतिरो आहे, तव्हां एग्ज़ाम कहिड़े में आहियो, कीअं था कयो तव्हां, इहे शयूं तव्हांजो उन हिसाब सां डिसाइड कबियूं आहिनि। त हिन में पाण जेको पहिरियों पैराग्राफ लिखियोसीं त हुकूमत जी चूंड करणु, त इन में मां ही लिखण जी कोशिशि कई आहे। तव्हां हिन खां शायदि भलो बि लिखी सघो था, मसइलो न आहे। त उन में जेकॾहिं इज़हार, हाणे हिन में जेको तव्हांजो मेन टॉपिक हूंदो आहे, मज़मून हूंदो आहे, उन में तव्हां भले पहिरियों जेको जुमिलो आहे उहो भले तव्हां उनखे चऊं टच कंदा अचो, उन जो माना मैंशन उनखे भले कंदा अचो, मसइलो न आहे। हाणे हिन मां लिखियो जेकॾहिं इज़हार राय जी आज़ादी जो जमहूरियत लाइ किरदारु लिखिजे, त हीअ छा आहे, असां हिन जेको मेन असांजो टॉपिक आहे उनखे असां कनेक्ट कयो आहे या उनखे रिपीट करण जी कोशिशि कई आहे, त असांजो मेन टॉपिक आहे कहिड़ो। त उन में सभ खां पहिरियां हुकूमत जी चूंड करण में मदद मिले थी। हाणे हीअ जेको आहे असांजो मेन, असांजो ही चऊं आइडिया आहे, असांजो मेन आइडिया ही हुकूमत जी चूंड करणु, ठीकु आहे। त उन में मदद मिले थी। चूंडियल हुकूमत जे वाइदनि ऐं ख़्वाबनि खे चङी तरह जांचबो आहे। हक़ राय ॾींदड़ अवाम पंहिंजा हुकुमरान चूंडण खां पहिरीं उन्हनि जी माज़ी में कयल ख़िदमतुनि, वाइदे ख़िलाफ़ियुनि ते नज़र विझंदी आहे ऐं उन्हनि खे इज़हार राय ज़रिए ॿियनि सां वंडींदी आहे। ईअं करण सां इलेक्शन विढ़ंदड़ नुमाइंदा पंहिंजो पाण खे पाबंद करण जी कोशिशि कंदा आहिनि ऐं जमहूरियत खे ताक़त मिलंदी आहे, ठीकु आहे। त हीअ पैराग्राफ ईअं लिखिबो आहे, मुंहिंजे ख़्याल में त इहो इनफ आहे। उहो जेकॾहिं तव्हांखे पर्टिकुलरली कई पैराग्राफ जा रूल्स वग़ैरह पढ़ना आहिनि, मां इन जे करे इन ते बार बार ज़ोर न ॾींदो त तव्हां लाज़मी इंग्लिश एसे त पढ़ंदा हूंदो, उन में तव्हांखे बाक़ाइदा सम्झाईंदो हूंदो टीचर त बाबा एसे छा हूंदो आहे ऐं पैराग्राफ कीअं हूंदो आहे या कंक्लूजन कीअं लिखिबो आहे, इहे सॼियूं शयूं तव्हांजूं पढ़णा हूंदियूं। तंहिंजे करे मां इन शयुनि ते एतिरो फोकस नथो रखां। ॿियो हीअ त इंग्लिश एसे जो पंहिंजो क्लास न आहे, हीअ असांजो जस्ट 20 मार्कुनि जो सुवालु आहे ऐं असांखे उन जे लाइ एतिरी महिनत करणी आहे, छो त असांखे पोइ 80 मार्कुनि जा ॿिया बि कुझु सुवाल आहिनि, उनखे बि असां डिस्कस करण जी कोशिशि कंदासीं। त मुंहिंजे ख़्याल में हीअ पैराग्राफ पंहिंजे तरफ़ां एतिरो ई हुजणु खपे ऐं इन तरह सां ही कजे भरी बहितरु रहंदो। ऐं इनशाला नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं। थैंक यू।